अची रहियो आहे। ॾिसो हिते आहे, ॾिसो। ईसा ईसा मां अर्ज़ु करियां त मुंहिंजी धीउ खे बचाए वठो। साईं रहम करियो, हू 12 साल जी आहे, मरी रही आहे। महिरबानी करे मूंसां हलो। जे संदसि कपिड़नि खे बि हथ लाथो त आउं चाक थी वेंदसि। यारस मूंखे अफ़सोस आहे। हिनखे छॾे ॾे। ईसा तुंहिंजी धीउ मरी वई आहे। हाणे उस्ताद खे तकलीफ़ न ॾे। तू खौफ न कर, एतमाद रख, वो बची वेंदी। मूंखे कंहिं हथ लातो, कंहिं त मूंखे हथ लातो। मूंखे ख़बर पई जॾहिं मूं मां ताक़त निकिती। हथ लाथो। मूंखे ॿाहिरि वञण खां रत वहंदो रहियो आहे। पंहिंजो सभु कुझु तबीबनि पुठियां विञायो पर फ़ाइदो न थियो। पर मूं जॾहिं तव्हांजे कपिड़नि खे छुयो त मां ठीकु थी वियसि। धीउ आहे, तुंहिंजे ईमान तोखे छुटायो आहे। दिल जाए करे वञ। मेहरबानी। धी करे छॾियो? हा, उन्हीअ खे जेका असांजी शरीयत मुताबिक़ 12 सालनि ताईं नापाक रही हुई। हुनखे शर्म में ॾिठो ऐं इज़त बहाल कयसि। मूंखे ख़बर नाहे त एॾी शफ़ा किथां थी अचे, ईसा जी कुदरत खां या संदसि रहम खां। मातम न करियो, वो मुई ना है पर सुती पई आहे। धी है, उठ। हिनखे कुछ खाइण लाइ ॾियो। मुंहिंजी ॿुधो, जो कुछ थियो कंहिंखे बि न ॿुधाइजो। हूअ जीअरी आहे, असांजे मालिक जी धीउ। उस्ताद हुनखे ज़िंदगी ॾांहुं मोटाए आंदो आहे। खुदा जी वाखाण हुजे, हू ज़िंदा आहे। हुनजी हैरान कंदड़ मौजिज़नि जी ख़बर हर पासे पखिड़िजी वई ऐं घणे खां घणा माण्हू ईसा जे पुठियां हलण लॻा।
मालिक माण्हुनि खे हाणे मोकल ॾेई छॾ त जीअं हू ॻोठनि या शहरनि में वञी टिकनि ऐं पंहिंजे खाधे ऐं रहण जो इंतज़ाम कनि, छो त हीअ जॻह वीरान आहे। अवी पाण इन्हनि खे कुझु खाइण जे लाइ ॾियो। असां वटि त फ़क़ति 5 मानियूं ऐं 2 मच्छियूं आहिनि। मुबारक आहीं तूं ऐं खुदावंद, ज़माने जा बादशाह, जेको ज़मीन मां मानी पैदा थो करीं। ही त मौजूदो आहे। नामुमकिन। असां सभिनी खाई ठहो कयो ऐं जेके टुकुर गभा बचिया तिन जो 12 खारियूं भरे खयोसीं। उहो हिकु अहिड़ो मौजज़ो हो जंहिं असांखे ईसा जे आंदल बरकतनि जी यादि ॾियारी, ऐं इहो त असांखे हुन जे पुठियां हलणो हो।